वक़्त जो ज़मानत थिए थी शाम जो उन्हनि खे सस्पेंड कराए थो। राति ते माना मुंहिंजो जेको कज़न जहिड़े में मौजूदु बि न आहे, लाड़काणे वियो आहे DIG सां, हुनजो गनमैन आहे, ठीकु आहे, उहो मौजूदु न आहे, उहो वीडियो खणी हिते आयो आहे त सर मां हिते मौजूदु आहियां, साहब मुंहिंजी गवाही ॾियण लाइ तयारु आहे, त बि उन्हनि खे माना सस्पेंड कराए छॾियो अथसि। उहो इन करे आई आहियां त मुंहिंजा हथ ॿधल आहिनि, मां इंसाफ़ जे लाइ आहियां। मुंहिंजो न को भाउ आहे न का भेण आहे, मुंहिंजो बाबा पुलिस जो जमादार आहे, 60 साल हुन जी सर्विस खे थी विया आहिनि, पूरा एतिरा साल हुन ईमानदारी सां पंहिंजी नौकरी कई आहे। मुंहिंजो चाचा जेको सॼण डावच आहे, 13 साल खां वधीक हिन कोर्ट में हुन ड्यूटी कई आहे, उन ड्यूटी जे दौरान बि हुनखे इंसाफ़ नथो ॾिनो वञे, माना हुन ते केस ठोकिया था वञनि। माना हिते आई आहियां त छा थो चयो वञे त फहद डावत रेज़ोल्यूशन पास कराई आहे त केर बि केस न विढ़ंदो। माना इहो कहिड़ो इंसाफ़ आहे, माना हिकिड़ो पासो ॿुधो थो वञे। मां कोर्ट सगोरी ॾे इंसाफ़ जे लाइ आहियां त मुंहिंजो इंसाफ़ थिए ऐं मूंखे इंसाफ़ ॾिनो वञे। इहे कहिड़ा रेज़ोल्यूशन आहिनि त माना सिंध जूं छोकिरियूं, माना असांजी डावच बिरादरी में अॼु ताईं का छोकिरी न आहे निकिती, पर मां पंहिंजे बाबा जे करे हिते निकिती आहियां, जेके सख़्तु धक लॻल आहिनि, ऐं मुंहिंजे चाचा मुंहिंजे सोटनि खे जेके मूं वटि फुटेज मौजूदु आहिनि हिन वक़्तु, ऐं जेका फहद डावत जे भाउ असद डावत जेके मूंखे बदतमीज़ी वारा वॉइसनि ते लफ़्ज़ ॻाल्हाइनि, उहो बि मूं वटि सबूत मौजूदु आहे। सर एॾी बदतमीज़ी नाहे थींदी जॾहिं कई पई वञे वकालत जे ज़ोर ते ऐं सिर्फ़ु रेसाणी जीअं हिकिड़े वॾे राइब जे ज़ोर ते। मतिलबु सर सिंध में माना का बि इंसाफ़ न आहे।